अॼु असां पढ़ी वठंदासीं सिंधी ज़बान जे अंदरि जेके निशानियूं हूंदियूं आहिनि जिन खे असां ज़बर, ज़ेर ऐं पेश जे नाले सां सॾींदा आहियूं। इन्हनि निशानियुनि जो वॾो अमल दख़ल आहे कंहिं बि ज़बान खे लिखण ऐं उनखे उचारण प्लस पढ़ण जे हवाले सां। अंग्रेज़ी ज़बान जे अंदरि निशानियुनि जो इस्तेमालु कीअं थींदो ऐं कीअं पढ़बो, जहिड़ी तरह सिंधीअ में त रुगो निशानियूं आहिनि मख़सूस, यानी हिकिड़ी माइनस जे स्टाइल जी हिकिड़ी निशानी आहे, जेकॾहिं उहा अखर जे मथां अचे थी त उहा ज़बर थी थी वञे। साॻी निशानी आहे जेकॾहिं अखर जे उहे हेठां अचे थी त उहा ज़ेर थी थी वञे। वरी वाढे जी स्टाइल जो नंढड़ो उनखां साइज़ में जेकॾहिं कंहिं अखर जे मथां उहो आहे त उनखे पेश थो चयो वञे। पर अंग्रेज़ी ज़बान जे अंदरि इन निशाननि जो अहिड़े अंदाज़ में इस्तेमालु न आहे। उन जे बदिरां अंग्रेज़ीअ में वरी उन जा जेके वावल्स आहिनि उहे उन्हनि जी जॻह ते इस्तेमालु थियनि था, निशाननि जे जॻह ते इस्तेमालु थियनि था। ऐं उहे अंग्रेज़ी ज़बान जा अखर आहिनि ए, आई, यू। अंग्रेज़ी जी जेकी ए आहे उहा ज़बर जे लाइ इस्तेमालु थींदी अंग्रेज़ी अल्फाज़ जे अंदरि। जहिड़ी तरह सां असांजो लफ़्ज़ आहे बशीर, बशीर, बे खे मथां ज़बर आहे, इन करे असां ॾिठोसीं त ब ऐं पोइ शीर आहे, यानी हीअ जेकी ए आई आहे उहा ज़बर जे करे ॾिनी आहे। उन खां ॿियो आहे बकर, यानी वेद बर ब कार बर क रेते शोरो, यानी ब जेकी ए आई आहे उहा बि ज़बर जी आहे ऐं के खां पोइ जेका ए आई आहे उहा बि ज़बर जी आहे। ऐं पोइ आहे भलो, भे ज़बर भ लामा लो, भलो, हिते जेकी ए इस्तेमालु थी आहे उहा ज़बर जे लाइ इस्तेमालु थी आहे। अहिड़ी तरह सां अंग्रेज़ी जी जेका आहे उहो सिंधी जी जेकी निशानी आहे ज़ेर उन जे लाइ इस्तेमालु थींदी आहे। जहिड़ी तरह सां बिस्मा, बेसी करे बिस मीम अल्फ मां, जेकी बी आई एस आई आई आहे उहा ज़ेर जे लाइ इस्तेमालु थी आहे। नो ज़ेर ने त इन खां पोइ जेकी आई आई आहे उहा ज़ेर जे लाइ इस्तेमालु थी आहे। नो ज़ेर ने दा लफ़्ज़ दा ने दा जेकी इन खां पोइ आहे इस्तेमालु थी आहे उहा ज़ेर जे लाइ आहे इस्तेमालु थी आहे। अंग्रेज़ी जो जेको यू आहे उहो सिंधी जे पेश जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। गुल आहे, रा पेशो गो ला पेशो गो, जेको यू आहे उहो पेश जे लाइ इस्तेमालु थियो आहे। गुलाब, गाफ पेशो गो लामहला बे पेशो गो, त जेको गुलाब में यू इस्तेमालु थियो आहे उहो पेश जे लाइ इस्तेमालु थियो। बुश, बे पेशो बु शिन पेशो शु बुश, बी यू आसश, त बुश में जेको यू इस्तेमालु थियो आहे उहो पेश जे लाइ इस्तेमालु थियो आहे। जेकॾहिं इन्हनि टिनि अंग्रेज़ी जी अखरनि खे असां सही तरह सां सम्झी वरितोसीं त असांखे लफ़्ज़नि पढ़ण में ऐं लफ़्ज़नि खे सिंधी मां अंग्रेज़ी में लिखण जे दौरान का बि तकलीफ़ महसूस न थींदी।